अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो हिन वीडियो में असां सिंध जे शहरनि खे ॾिसंदासीं त असांजे सिंध जे शहरनि में कहिड़ियूं मशहूरु जायूं आहिनि जेके घुमी सघजनि थियूं ऐं ॾिसी सघजनि थियूं। वीडियो जे आख़िर में असां कराची शहर खे रखियो आहे, जंहिंमें तव्हांखे कराची जूं साॻियूं जायूं न ॿुधाईंदासीं जेके तक़रीबन हर माण्हू घुमी चुको आहे, जीअं मज़ार क़ाइद ऐं सी व्यू वग़ैरह। पर उन खां पहिरियां अचो त ॾिसूं था सिंध जे नंढनि शहरनि खे। बदीन में लाड़ म्यूज़ियम ॾिसी सघिजे थो, जंहिंमें तारीख़ी शयूं रखियल आहिनि। बदीन जे तालके टंडो बागो में साहिब महल, हीउ ख़ूबसूरत महल ॾिसण वटां आहे। मशहूरु ज़मींदार मीर ख़ुदाबख़्श टालपुर पंहिंजी घरवारी साहिब ख़ातून जी यादि में 1947 में तामीर करायो। हीउ ख़ूबसूरत इमारत बदीन ज़िले में तामीरात जो शाहकार आहे। इन खां अलावा बदीन ज़िले में अगमकोट ऐं बदीन शहर में बेनज़ीर पार्क ॾिसी सघिजे थी। दादू सिंध जो थधे में थधो इलाइक़ो दादू ज़िले में आहे। गोरख हिल स्टेशन हिकु बहितरीनु जॻह आहे घुमण लाइ, जंहिंखे सिंध जी कोहमरी बि सॾियो वेंदो आहे। खीरथर जा पहाड़ बि दादू ज़िले में आहिनि। उन खां अलावा मियां यार मोहम्मद कलोड़ो जी मज़ार या जामा मस्जिद ख़ुदा आबाद ऐं दादू शहर में शाहजहान पार्क ॾिसी सघिजे थी। घोटकी ज़िलो सनती ऐं ज़राइती इलाइक़ो आहे। कराची खां बाद सभ खां वधीक सिंध में घोटकी ज़िलो टैक्स भरींदड़ आहे। हिते मुख़्तलिफ़ वॾियूं कंपनियूं ॾिसी सघजनि थियूं, एंग्रो, मारी पेट्रोलियम, FFC ऐं OGDCL वग़ैरह। घोटकी जे तालके ॾहरकी जो रोही रेगिस्तान बि ॾिसण वटां आहे। हिन रेगिस्तान सां इंडिया जो बॉर्डर बि लॻे थो। इन खां अलावा मूमल जी माड़ी, सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क, अनवर शाह जी मज़ार, दरगाह भरचूंडी शरीफ़ ऐं घोटकी जे इलाइक़े रहड़की में हिंदू मज़हब सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जूं मशहूरु मंदिरूं बि ॾिसी सघजनि थियूं। हैदराबाद सिंध जो ॿियो वॾो शहर आहे। हिते बॉलीवुड मॉल, रानी बाग, सिंध म्यूज़ियम ॾिसी सघिजे थो। सिंध म्यूज़ियम सिंध जे अजाइब घरनि मां हिकु बहितरीनु जॻह आहे। इन खां अलावा मीरनि जा कुबा, पको किलो, रेशम गली बाज़ार, टावर मार्केट या सिंधबाद ॾिसण वटां आहिनि। ॼामशोरो सिंध में ॼामशोरे जूं हवाऊं मशहूरु आहिनि। हिन ज़िले जे तालके सेवण में लाल शाहबाज़ कलंदर जी मज़ार आहे। सेवण खां 18 किलोमीटर जी दूरी ते मंछर ढंढ आहे। इन खां अलावा रानीकोट, अलमंज़र, लकी शाह जी मज़ार ॾिसी सघिजे थी। अलमंज़र ते ॿेड़ी में दरियाह जो सैर बि करे सघिजे थो। कश्मीर सिंध जो आख़िरी ज़िलो आहे। इन खां पोइ पंजाब बॉर्डर अचे थो। कश्मीर जूं मशहूरु जायूं चिटी मस्जिद, गोदी बंगलो, गुडू बिराज आहिनि जेके घुमी सघजनि थियूं। कश्मीर सां गॾु भुंग मस्जिद बि आहे। ही मस्जिद आहे त पंजाब जी हिन इलाइक़े जी काफ़ी मशहूरु जॻह आहे। कश्मीर जे टूर में ॾिसी सघिजे थी। खैरपुर कोट ॾिजी खैरपुर में आहे। इन खां अलावा फैज़ महल, शीश महल ऐं उभन शाह जी मज़ार खैरपुर में ॾिसी सघिजे थी। खजियनि जा बाग़ बि खैरपुर में ॾिसण वटां आहिनि। लाड़काणो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार गढ़ी ख़ुदाबख़्श लाड़काणे में ॾिसी सघिजे थी। इन खां अलावा जग मशहूरु तारीख़ी सिंध जी सूंह मोहन जो दड़ो बि लाड़काणे में ॾिसी सघिजे थो। मटियारी भिटशाह ज़िले मटियारी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ॾिसण वटां आहे। मटियारी जी कैंची बाज़ार मशहूरु आहे। मटियारी जे तालके हाला मां तव्हां सिंध जे हुनरमंद माण्हुनि जा हैंडीक्राफ्ट ख़रीद करे सघो था। सांगड़ सिंध जो अछड़ो थर सांगड़ ज़िले में आहे। सांगड़ शहर खां 35 किलोमीटर जी दूरी ते चोटियारी डैम ॾिसी सघिजे थी। नवाब शाह शहीद बेनज़ीर आबाद हिते हिकु ख़ूबसूरत म्यूज़ियम आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो म्यूज़ियम जे नाले सां। इन खां अलावा HM खोजा पार्क ऐं चीकी मिटी ते ठहियलु ख़ूबसूरत दलेल देरो कोट हिन ज़िले में ॾिसी सघिजे थो।
शिकारपुर पाकिस्तानी तहरीक जी हिकु यादगार हिकु पुरवकार मस्जिद पाणी वारी मस्जिद या अमरोट मस्जिद ज़िले शिकारपुर में ॾिसण वटां आहे। शिकारपुर शहर जी ढक बाज़ार मशहूरु आहे। हिन बाज़ार जी छत हिकु मज़बूत काठ सां ठहियल आहे। इन खां अलावा बेनज़ीर पार्क बि शिकारपुर में ॾिसी सघिजे थी। सखर सिंध जो 3 नंबर वॾे में वॾो शहरु आहे। हितां जूं मशहूरु जायूं ही आहिनि। सतियन जो आस्थान, सखर में तामीरात जो शाहकार लैंसडॉन ब्रिज, लबे मेहरान, मासूम शाह जो मीनारो, सखर बिराज, अरोड़, रोहड़ी ऐं सखर जे आसपास भूरे रंग जा ख़ूबसूरत पहाड़ बि ॾिसी सघजनि था। सखर घंटाघर, हिते मुख़्तलिफ़ मार्केटूं आहिनि। मोहम्मद बिन कासिम पार्क ऐं आइकॉन बाय गोरी शॉपिंग मॉल। रोहड़ी स्टेशन जी रौनक बि ॾिसण वटां आहे, जिते पाकिस्तान जी तक़रीबन हर रेलगाॾी बीहे थी। टंडो अलाहियार सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग जंहिंजूं तव्हां अक्सर कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं। वतायो फ़क़ीर जी मज़ार टंडो अलाहियार में आहे। थरपारकर में थर रेगिस्तान सिंध जे मशहूरु लोक दास्तान उमर मारवी जो खूह थरपारकर में ॾिसी सघिजे थो। थरपारकर जे तालके नंगर पारकर में कारूंझर जा पहाड़ ऐं कारूंझर जबल हिन टूर में घुमी सघिजे थो। ठठे में मकली क़ब्रिस्तान ॾिसी सघिजे थो। हीउ क़ब्रिस्तान दुनिया जे वॾनि क़ब्रिस्ताननि मां हिकु आहे। तक़रीबन 10 किलोमीटर ते मुश्तमिल आहे। पाकिस्तान में सभ खां वॾो ऐं तारीख़ी आहे। सिंध जी सूंहं कींझर ढंढ बि ठठे ज़िले में आहे। मशहूरु लोक दास्तान जे किरदार नूरी जाम तमाची जी मज़ार बि हिन ढंढ में आहे। मशहूरु ऐं ख़ूबसूरत मस्जिद शाहजहान मस्जिद बि ठठे में आहे। ठठे ज़िले जे तालके घारो खां 6 किलोमीटर जे मुफ़ासिले ते पाकिस्तान जी वॾे में वॾी वाटर पार्क सनवेल लगून वाटर पार्क मौजूदु आहे। गर्मियुनि जी मौसम में ही जॻह घुमी सघिजे थी। पूरी दुनिया में मशहूरु उमरकोट क़िलो ज़िले उमरकोट में घुमी सघिजे थो। हाणे अचो त हलूं था कराची। पाकिस्तान जे वॾे में वॾे शहर ऐं सिंध जी दिलि कराची जूं मशहूरु जायूं। मस्जिद तूबा या गोल मस्जिद ही कराची जे अहम सियाती मागनि मां हिकु आहे। मनोड़े में तारीख़ी कासिम फोर्ट घुमी सघिजे थो। चरना आइलैंड हिते मुख़्तलिफ़ सियाह स्कूबा डाइविंग करणु अचनि था। समुंड जे पाणी जे अंदरि फोटोग्राफी कराए सघिजे थी। PAF म्यूज़ियम पाकिस्तान एयरफोर्स जो बहितरीन ऐं ख़ूबसूरत PAF म्यूज़ियम ॾिसी सघिजे थो। हीअ जॻह विथ फैमिली आहे। फैमिली खां बग़ैर अलो न आहे। विथ फैमिली हिकु बहितरीन जॻह आहे। ॿारनि लाइ जहाज़ वग़ैरह पंहिंजे क़रीब ॾिसी सघनि था, हथ बि लॻाए सघनि था। पाकिस्तान मेरीटाइम म्यूज़ियम अहिड़ी तरह पाकिस्तान मेरीटाइम म्यूज़ियम बि कराची शहर में आहे। हीउ म्यूज़ियम पाकिस्तान बहरी फोर्स जे हवाले सां आहे। शॉपिंग लाइ बोल्टन या लाइट हाउस कराची बहितरीन आहिनि। हिते तव्हांखे हर हिकु चीज़ होलसेल जे हिसाब सां मिलंदी। हितां जा रेट ॿुधी कराची जी ॿियनि मार्केटनि जा रेट ॿुधी तव्हां हैरान थी वेंदव। लाइट हाउस ऐं बोल्टन मार्केट। अकबर मार्केट कराची मोटरसाइकिलनि जी बाज़ार अकबर मार्केट ॾिसी सघिजे थी। हितां पुराणा ऐं नवां मोटरसाइकिल ख़रीद करे सघजनि था। ज़ैनब मार्केट कपिड़े ऐं गारमेंट्स, पैंट शर्ट्स, टी शर्ट्स या जीन्स वग़ैरह लाइ ज़ैनब मार्केट बहितरीन आहे। हितां जा रेट मुनासिब आहिनि। हाई लेवल जी शॉपिंग करणी आहे त पोइ शॉपिंग मॉल वञणो पवंदो। कराची जा मशहूरु शॉपिंग मॉल ही आहिनि डोलमिन मॉल या हाइपर स्टार, लकी वन मॉल, ओशियन मॉल ऐं एट्रियम मॉल। कराची में हिकु मसइलो आहे त घणनि पार्कनि में फैमिली खां बग़ैर नथा छॾनि। पार्कनि में कराची जूं मशहूरु पार्कूं ही आहिनि। अलादीन पार्क अलादीन विथ फैमिली आहे। फैमिली खां बग़ैर अलो न आहे। अस्करी पार्क फैमिली खां बग़ैर घुमी सघिजे थी। वीकेंड खां अलावा मतिलबु छंछरु ऐं आचर जो ॾींहुं फैमिली जो ॾींहुं आहे। क्लिफ्टन अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे पुठियां क्लिफ्टन पार्क फैमिली खां बग़ैर ॾिसी सघिजे थी। कराची ज़ू कराची चिड़ियाघर में बि पार्क आहे। झूला वग़ैरह आहिनि। हिते अरबा जो ॾींहुं फैमिली जो ॾींहुं आहे। उनखां अलावा हिल पार्क, सफ़ारी पार्क।
कराची फिशरी हिकु अहिड़ी जॻह आहे जिते तव्हां समुंडी मुहाणा ऐं समुंड मां मच्छियूं पकड़ण वारा वॾा समुंडी जहाज़ ॾिसी सघो था। कराची फिशरी में मच्छी जो कारोबार होलसेल में थींदो आहे। पोर्ट ग्रांड, दो दरिया, द्वा रेस्टोरेंट खाधे पीते लाइ बहितरीन जायूं आहिनि जितां तव्हां डिनर करे सघो था। रिहाइश लाइ सदर में होटलिंग बहितरीन आहे। हिते हिक ई रोड ते तव्हांखे 5000 कमरे वारो होटल बि मिलंदो त 1200 रुपयनि वारो बि मिली वेंदो। डॉक्टर दाऊद पोता रोड, सदर, कराची। दोस्तो, हिन वीडियो में असां कराची जे बारे में तफ़सील सां इन करे ॿुधायो आहे त असांजा सिंधी पंहिंजे शहर खे सही नमूने ॾिसी ऐं सम्झी सघनि। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ सिंधी इंफो खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।